नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडीयारो में खबर ॾींदा आहियूं। कंडीयारो भरसान ॻोठ बदक जे रवासी सहता बिरादरी जे माण्हुनि पारां सैठेर बिरादरी जे बााثر जी मबीनه زيادتين ऐं कूड़नि केसनि में फासाइण ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अशरफ सहितो, छुटल सहितो, राणो खान, सचल सहितो ऐं ॿियनि चयो त सैठेर बिरादरी जा कुझु बााثر माण्हू असांखे बिना जाइज़ तंग करे रहिया आहिनि। हबीबुल्ला सैठेर सरकारी मुलाज़िम आहे जेको ॻोठाणनि ते कूड़ा केस दाख़िल कराए रहियो आहे ऐं ॻोठ में इंतिशार पकड़े रहियो आहे। बााثر ऐं संदसि साथारियुनि ख़िलाफ़ केतिरनि ॾींहंनि खां एहतिजाज करे रहिया आहियूं, पर हू असांजी दांह ॿुधण वारो नाहे। बााثر कूड़ा केस दाख़िल कराए असांखे परेशान करे रहियो आहे। हिननि चयो त ॻोठ जी मस्जिद आहे जंहिं में असांजो पेश इमाम मुक़ररु थियल आहे, हू ज़बरदस्ती मस्जिद में पेश इमामी जी कोशिश करे मस्जिद में 2 जमायतूं कराए ॻोठ में इंतिशार पखेड़े रहियो आहे, जंहिं सबबु हू परेशान आहिनि। हू ॻोठाणनि खां 5 लख घुरी रहियो आहे। न ॾियण जी सूरत में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि वस वारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी बााثر ख़िलाफ़ क़दम खयो वञे। ॿी सूरत में SSP नौशर फिरोज जी ऑफिस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।